इतने मां भी अहम ख़बर शेयर कर रहे हैं बबरलोए मां, जिथे CIA पुलिस की कौमी शाहरा ते कार्रवाई, वॾी तादाद में हथियार ऐं गोलियूं बरामद कयूं वयूं, 2 जवाबदार गिरफ़्तार। जवाबदार इरफान अली ऐं फैज़ मोहम्मद हथियार KP खां सिंध तरफ़ मुंतकिल करे रहा हुआ त कार्रवाई कई। पुलिस जो चवणु आहे कार्रवाई दौरान वॾे मिक़दार में हथियार ऐं गोलियूं बरामद कयूं वयूं आहिनि। अहम ख़बर आहे बबरलो खां CIA पुलिस क़ौमी शाहरा ते कार्रवाई कई आहे, वॾे तइदाद में हथियार ऐं गोलियूं बरामद कयूं आहिनि। हमारे सां लाइन ते मौजूद आहे बबरलो मां इरफान मंगी। जी इरफान, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल बबरलो बरसां CIA पुलिस की वॾी कार्रवाई। CIA पुलिस चेकिंग दौरान GLI कार खे रोके तलाशी दौरान वॾे मिक़दार में हथियार हथ करे ॿ जवाबदार गिरफ़्तार करे वरिता आहिनि। SSP शेरपुर डॉक्टर समीउल्लाह कुमर प्रेस हासिल कंदे चयो त 20 कलाशनकोफ 223 रिफलूं 39 में मैगज़ीन हथ करे वरितियूं आहिनि। SSP जो चवणु आहे त ख़ैबर पख्तूनख्वा खां तरफ़ ठीक है, मां जी मेहरबानी इरफान अपडेट करण जे लाइ।